हॉलीवुड जी केतिरनि फिल्मनि में हिकु अहिड़ो मखलूक या जानवर ॾेखारियो वेंदो आहे जेको ज़मीन खे चीरींदे ॿाहिरि निकिरी अचे थो। इहो जानवर एतिरो वॾो ताक़तवर हूंदो आहे जो सख़्त पथरीली ज़मीन उन जी ताक़त ॾाढो रेत जहिड़ी लॻंदी आहे। ज़मीन मां निकिरण खां पोइ तबाही ऐं बर्बादी मचाए छॾींदो आहे। इंसाननि खे कखनि वांगुरु खणी उछलाईंदो आहे ऐं वॾियूं वॾियूं इमारतूं उन लाइ रेत जा घर हूंदा आहिनि। इंसान उन खे रोकण या मारण लाइ हर क़िस्म जूं कोशिशूं कंदा आहिनि पर नाकाम थी वेंदा आहिनि। हॉलीवुड जा घणा फिल्म साज़ ऐं डायरेक्टर यहूदी मज़हब सां लाॻापियल आहिनि। इहे अहिड़ियुनि फिल्मुनि ज़रिए इहो पैगाम ॾियण जी कोशिश कनि था त जेकॾहिं मुस्तक़बिल में का अहिड़ी मखलूक ज़मीन मां निकिरी अचे त इंसान उन सां कीअं मुक़ाबिलो कंदा। यहूदी क़ौम हिकु सख़्त मज़हबी क़ौम सम्झी वञे थी। इहे सिर्फ़ तौरेत ते न ई पर बाइबल मुक़दस ऐं क़ुरान पाक ते बि यकीन रखनि था, बल्कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसनि खे बि अहमियत ॾियनि था। यहूदी फिल्म साज़ जंहिं जानवर खे फिल्मनि में ॾेखारनि था उन जो ज़िक्र तौरेत ऐं बाइबल में पिणु मिले थो, जिते उन खे ज़मीन जो जानवर चयो वियो आहे। क़ुरान पाक में बि दाबतल अर्ज़ जो ज़िक्र अचे थो। अल्लाह ताला फरमाए थो, ऐं जॾहिं उन लाइ अज़ाब जो वाइदो पूरो थींदो तॾहिं असीं ज़मीन मां हिकु जानवर कढींदासीं जेको उन्हनि सां ॻाल्हाईंदो, छो त माण्हू असांजी आयतुनि ते ईमान न आणींदा हुआ। इस्लाम में दाबतल अर्ज़ खे क़यामत जी वॾी निशानियुनि मां हिकु करार ॾिनो वियो आहे। इहो जानवर क़यामत खां अॻु ज़ाहिर थींदो। हदीसनि मूजिबि उहो जानवर तमामु वॾो ऐं ज़बरदस्त हूंदो। कुझु मुफ़सरनि जो चवणु आहे त उन जो क़द 60 गज़ डिघो हूंदो। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त उन जा 4 पेर हूंदा ऐं इहो सफ़ा जबल वटां निकिरंदो। उन जी रफ़्तार तेज़ हूंदी पर 3 ॾींहंनि में उन जो सिर्फ़ 3 हिसो ई ॿाहिरि निकिरंदो। उन सभिनी रवायतुनि मां मालूम थिए थो त दाबतुल अर्ज़ एतिरो वॾो ऐं ताक़तवर हूंदो जो अल्लाह ताला जे पैदा कयल ॿियनि मखलूकनि मां का बि उन जी बराबर न हूंदो। इब्न माजा में रवायत आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के भरिसां हिकु हंधि इशारो करे फरमायो, हितां दाबतुल अर्ज़ निकिरंदो। क़ुरान ऐं हदीसनि मां मालूम थिए थो त दाबतुल अर्ज़ उन वक़्तु निकिरंदो जॾहिं माण्हू गुमराही में तमामु घणो फासी चुका हूंदा। सच ऐं कूड़ जी सुञाणप ॾुखी थी वेंदी। नेक माण्हू ज़लील सम्झिया वेंदा ऐं बुरा माण्हू इज़त माणींदा। उन वक़्तु अल्लाह ताला जे हुकुम सां सफ़ा जबल वटां ही जानवर ज़मीन खे चीरींदे ॿाहिरि निकिरंदा। उन जी आवाज़ दहशत ऐं रोब सां माण्हुनि जा दिलि ॾकी वेंदा। इहो तमामु तेज़ीअ सां सॼी दुनिया फिरंदो, इंसाननि वांगुरु ॻाल्हाईंदो। उन दौर में माण्हू उन खे हथियारनि सां ख़तमु करण जी कोशिश कंदा पर नाकाम रहंदा। हीउ जानवर माण्हुनि जी सुञाणप कंदो। काफ़िर ऐं मोमिन अलॻि अलॻि सुञाता वेंदा। उन खां अॻु सिज ओलह मां निकिरी चुको हूंदो, जंहिं खां पोइ तौबा जा दर बंदि थी चुका हूंदा। दाबतुल अर्ज़ वटि 2 शयूं हूंदियूं, हिकु हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो असा, ॿी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी मुंडी। काफ़िर जे चेहरे ते मुंडी सां निशान लॻंदो जंहिं सां सॼो जिस्म कारो थी वेंदो ऐं मोमिन जे चेहरे ते असा फेराइण सां चहिरो नूर सां रोशन थी वेंदो। उन वक़्त जा माण्हू हिक ॿिए खे नालनि बदिरां न बल्कि ए मोमिन ऐं ए काफ़िर चई छॾींदा। दाबतुल अर्ज़ मोमिन खे जन्नत जी ख़ुशख़बरी ऐं काफ़िरनि खे दोज़ख जी ख़बर ॾींदो।